इस्लाम कोट में आवामी आवाज़ जे रिपोर्टर गाज़ी बजीर खे धमकी ॾींदड़ नवाज़ सुमरो माफ़ी वठी छॾी। साफ़िन पारां एहतजाज ख़त्म कयो वियो। इन खां अॻु धमकियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें समूरी स्तर जे साफ़िन, सियासी समाजी अॻवाननि, वकीलनि, सिविल सोसाइटी जे अॻवाननि, साबिक़ टाउन चेयरमैन कलमेश कुमार, साबिक़ नाज़िम घमश्याम दास पारवाणी, डॉक्टर शंकर लाल वांकवाणी, कुलदीप पारवाणी, मोहम्मद हयात नड़ी, सोहराब खान रहमो, वरियाम लंजू, इमाम अली झंझी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि, शहरनि, वापारियुनि ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते शहर जे मुअज़्ज़िज़नि पारां मामले खे हल करण लाइ ट्रैकड़ी जो किरदार अदा कयो वियो, जंहिं बाद धमकियूं ॾींदड़ कामरेड नवाज़ सुमरो मेड़मिंथ काफ़िले समेत प्रेस क्लब ते लंघी आयो। नवाज़ सुमरो पारां ग़लती तस्लीम कंदे साफ़ी गाज़ी बजीर समेत सभिनी खां माफ़ी वरिती वई, जंहिं ते कैंप ते मौजूद समूरनि दोस्तनि पारां सिंधी रिवाज खे क़ाइमु रखंदे लंघी आया महिमान खे मान ॾींदे माफ़ कयो वियो, जंहिं बाद साफ़िन पारां एहतजाज ख़त्म करण जो ऐलान कयो वियो। एहतजाजी कैंप बि ख़त्म कई वई। गाज़ी बजीर ॻाल्हाईंदे चयो त हू समूरी सिंध जे शुरू जो थोराइतो आहे, जंहिं हक़ ऐं सच जो साथ ॾिनो। हुन चयो त अवामी आवाज़ मीडिया ग्रुप, सिंध जर्नलिस्ट काउंसिल, PFU समेत समूरी सिंधी ऐं उर्दू मीडिया जो हू तमामु घणो थोराइतो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।